जिन शयुनि ते असीं ज़िंदगी गुज़ारियूं पिया उहे शयूं आहिनि टे। हिकिड़ो माल आहे, ॿी जान आहे, जो वक़्तु आहे। इहे टे शयूं जिन ते असां हर माण्हू ज़िंदगी पंहिंजी गुज़ारे पियो ऐं ज़िंदगी जा ॾींहं बि अथव टे। असीं त 12 ॾींहं माण्हू वेही वेठा आहियूं, वेही खाई पी उठो मरी त हुई वेठा बि। उलमा लिखो त ज़िंदगी जा टे ॾींहं अथई, माज़ी, हाल, मुस्तक़बिल। कल्हो को ॾींहुं माज़ी थी वियो, अॼु को हाल आहे, सुभाणे मुस्तक़बिल जी ख़बर कंहिंखे बि कोन्हे त आऊं हूंदुसि या न हूंदुसि। ॾींहं टे अथई, इन टिनि ॾींहंनि खे संभाले वठ। अॻियां जेका अॻियां जेको जहान पियो अचे तंहिंमें तोखे सॼी ज़िंदगी जेका गुज़ारी अथई तंहिंजो हिसाब किताब ॾियणो पवंदो। इन जे करे दुनिया में तोखे मोकिलियो वियो त तूं पाण खे कामयाब करे जेको आहे सो अल्लाह जे बारगाह में अचे। इन ॾींहंनि खे ईअं ज़ाये न कर, इहे ॾींहं बि अमानत अथई, तुंहिंजे कंट्रोल में कोन्हे। जेके टे शयूं तो वटि माल आहे, जिते ज़िंदगी पियो गुज़ारी, इहे टे ई शयूं परायूं आहिनि, तुंहिंजियूं पंहिंजियूं कोन्हे के। ज़िंदगी जा जेके टे दौर आहिनि ये तुझा पंजा कोने के ए परायान तोखा हथन मां हलिया वेंदा। असा नथे चाहियो कल कल्हो को ॾींहो असा नथा ॿार हुआसीं, न अटे जी गिणती, न लटे जी गिणती, न कपड़े जी गिणती। सुबुह मां सवेरी उथी घर में असीं लोना हणी चवंदासीं त अॼु मूंखे 10 रुपया ख़र्ची खपे, मूंखे 15 रुपया ख़र्ची खपे। ये सभु जेके तव्हां वेठा आहियो ये दौर गुज़ारे आया आहियो। असांखे ख़बर कोन हुई त पटाटनि जो किलो घणे थो मिले, असांखे ख़बर कोन हुई त अटे जो किलो हाणे घणे थो मिले, असांखे ख़बर कोन हुई त घर में खंड चांहि आहे या कोन्हे। बस असांजे दिल में ॿ शयूं हुयूं, हिकिड़ी मूंखे सुबुह मां सवेरी ख़र्ची खपे, ॿियो सॼी राति वेठो सोचींदो हो त हाणे सुभाणे रांदि कहिड़ी शुरू करे। क्रिकेट वही हमारा सां खेॾा, कोडी कोडी वारी रांदि खेॾा, या बिलोरनि जो खिसो भरियो पियो, या बिलोरनि वञी खेॾा। छो त हिन जी ज़िंदगी नंढपण वारी आहे, हिन खे कंहिं बि शइ जो खुटको कोन्हे को। हिन खे ख़बर आहे त मूंखे जेकी हिकु ढकड़ी ट्रेन ते मिले थी इहो बाबू मुआरो मथो फाड़े घर आणींदो। हिन खे गिणती कोन हुई, इहो दौर हो असांजो। कल्ह कल्हो को ॾींहो सफ़ा पप्पू लॻा पियासीं, शुक्रू लॻा पियासीं। कंहिं असांखां इहो दौर घुरियो, थोरो अॻिते आयासीं, ॾाढ़ी मोह कढी आई, मुछूं मोरी आयूं। अॼा इहो जवानी जो दौर असां गुज़ारियो पिए, तेसी ठगा गणी करे पोढ़प जी ॿिचीअ में वेहिजी वई हली। असां नथे चाहियो त पोढ़ा थियूं, पोइ घणेई रंग ढंग कयासीं, पर पोढ़प ॿिचीअ में पइजी वई। मालूम थो त इहे टे शयूं असांजूं पंहिंजियूं कोन्हे। जे नंढपण असांजी पंहिंजी हुजे हा त असां जेको हुनखे कंट्रोल में रखूं हा, असीं नंढा ई नंढा हुजूं हा। जेकॾहिं जवानी असांजे कंट्रोल में अचे हा त असीं पोढ़ा कोन थियूं हा। जेकॾहिं पोढ़प चलो ठीकु आहे, अपनी सबरी भला पोढ़प बि असां मां हथ कढी वई। हिकु ॾींहुं हमरा या ॾंद निकिता पिया, पूरो थी रहियो, मलाई अची नड़ीअ ते नौ ॾिनसि, मामा रमू पूरो थी रहियो, वियो ख़तम थी। छाजे करे त पोढ़प ते किच किच कईसीं, सोभ वई फुरजी। त मालूम थियो त इहे टे शयूं परायूं असांजे पंहिंजियूं कोन्हे। बाक़ी असीं लाइ छाजे रखे। जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारण लाइ टे शयूं असांखे मिलियूं आहिनि, हिकिड़ो माल आहे, ॿी जान आहे, जो वक़्तु आहे। इहे बि टे ई शयूं असांजूं परायूं कोन्हे, पंहिंजियूं कोन्हे परायूं। जेकॾहिं माल असांजो पंहिंजो हुजे हा, असीं बुखिया भांग कोन थियूं हा, असीं ग़रीब कोन थियूं हा, असीं भिका कोन खायूं हा, असां बेरोज़गार कोन हुजूं हा। छो त माल असांजो पंहिंजो आहे। जीअं खपे कमायूं, जीअं खपे कम खपायूं, असांजी मर्ज़ी हुई। पर मालूम थियो असां ॾिठो त के माण्हू अहिड़ा आहिनि जेके झूलो भरियो सॼो ॾींहुं बाज़ार में पिलंदा घुमनि। के माण्हू अहिड़ा आहिनि जेके अटे जे लप खां मोहताज आहिनि। के माण्हू अहिड़ा आहिनि जेके तेजाब में चढ़ी सॼो ॾींहुं लहे था कनि। त माना मालूम थियो माल बि असांजे कंट्रोल में कोन्हे। माल अचण वञण वारी शइ आहे, कॾहिं लहे लॻी पई आहे, कॾहिं दाणो बि कोन्हे को। इहा बि असांजे कंट्रोल में कोन्हे का। नंबर ॿी ॻाल्हि, हीअ जान जेका आहे 6 फुटनि वारी, इहा बि असांजी पंहिंजी कोन्हे। छो त असां ठाही हुजे, जेकॾहिं मूं पंहिंजे पीउ खे दरख़्वास्त लिखी हुजे त मुंहिंजी जान अहिड़े नमूने सां ठाहिजे, मुंहिंजा कन सॻोरा अहिड़ा हुजनि, मुंहिंजो नक हीअं ठाहिजाए, मुंहिंजा दंद अहिड़ा हुजनि, मुंहिंजो वात अहिड़ो ठाहिजाए, मुंहिंजी ॾियारी सॻोरी अहिड़ी ठाहिजाए, मुंहिंजो मोह मुबारक अहिड़ो ठाहिजाए, मुंहिंजी जिस्म अहिड़ो हुजे, कद काठ मुंहिंजो अहिड़ो हुजे। सुवाली पैदा आहे को माण्हू छातीअ ते हथ आणे
ताहू पांजी पान जजाने ये जान छराया यहाँ इस्लामाबाद ये पता कोने रब ठाइया अल्लाह तबारक तआला किए ठाई फरमाई अलम यकुन नुतफतम मिन मनी युमना सुम्मा कान अलकतन फखलक फसवा एकरो पानी जो किनु कतरो जेको पेजे पुछ में हो एके टिपाए मां जे रहमत जे अंदर आंदो सी हारी वो थोड़ो पानी जो किनु पलीद जे कपड़े के लगे तो कपड़ो पलीद जे सलवार के लगो सलवार तो जी पलीद जे करे बिस्तरे के लगो तो बिस्तरो पलीद वो किन्नु पानी जो थोड़ो फरमाई त रहमत जे अंदर आंदो सी 40 दी उनके उते रायो सी 40 दी का पो उनमा रोस रक्त ठायो सी रक्त मजा वरी गोश्त जो लोथड़ो ठायो सी हाने लोथड़ो ठाए तैयार कयो सी हाने उजवा उन में ठाया सी ब कन्न लगाया सी नक ठायो सी पेशानी ठाई सी खाडी ठाई सी चप ठाया सी बच्ची दंतन जी उन में फिट कई सी ज़बान उनके विच में रखी सी पोया क्यारी ठाई सी अगिया चेहरो ठायो सी टंगू ए बाहू ठायो सी फरमाई व खलक कुल शैन फकदरहु तकदीरा वरी तुंजा तरफ जेके सो चूंटे पूरा करे के रखया थी जेके दे कन्या तुंजा जगह बकरी वांगे करिया तब मर्जी जो मालिक हो जेके दे मथे में तो के बस संगाना ढगे वांगे मर्जी जो मालिक हो जेके दे ढगे वांगे हेठा कमर तो नी ठाया पई लुले मर्जी जो मालिक हो बांदर वांगे तो के पोया पुछा नी छया मर्जी जो मालिक हो एकरी बात की कंडियारे काई करया ई वरी जेको सफा नंडड़ी करया मर्जी जो मालिक हो पर फरमाई दे न तुंजा तरफ जेके वे पूरा करे जी रखया थी जे बाहू दिस त कनीन जी माप हेके जेडिया जे कन्न दिस त बई जेके सो सोने नमूने सा फिट थया कन इया कोने एकड़ो नंढड़ो कन्न ठाई यो जो मस्जिद में लाउड वदो जाए वो वडो ठाई न न असा कन्न तुंजा फिटी सोने नमूने सा तुंजी फिटी के कैसे हाने 4 चालिया 5 चालिया गुजरियान हाने मथे जो को रूह वेठो देखे हुकुम कयो सी अच हाने हमरा हेठ तैयार थी चुको वन फस्तो फी रूही हाने रूह जे मोला हिन में विदोसी तेरी मेला अम्मा जे पेट में हाने छड़ी वना खुद हरकत पैदा थी हाने ही हजरत इंसान जने रूह कोई जियो हाने मियां जी अब्दुल्ला ठई तैयार थियो हाने रहे एडे जान में गयो जने न को दुकान हलाने जी जगह है न को बनी पोखण जी जगह न को अंबन जे बाग रखण जी जगह न को पटाटा बसर जी भरी बजी विकण जी जगह न को होटल खोलण जी जगह न को गुटकन जी केपी कटण जी जगह एडे जान में जो रहे हाने इने के भूख लगदी इने के उंज लगदी इने जी जरूरत पूरी कथा थी जहां एड़े में तो रहे जिने जगह आई तेरी फुट बाय फुट जी हर हे पाया कारोबार किए करे हर केर है के थारा तो अल्लाह तबारक तआला फरमायो तो माना तू खुद को न कर इत्याओ तो मा हथ न कदन तो जे रोजी जो जुमू मुझे मथा हाने जेकी भी दिल में तू तमन्ना करे ओ तो क्या उठाराई इस गुजरण वाला जो सिस्टम हाने दिल में उते पियो है न सोच कई तो मुखे मच्छी वडी खपे हाली जी डंडवारी इहा खाइंदे हां अल्लाह तबारक तआला अम्मा जे दिल में विदो ते जोगो पांजे घर वाले अगिया भी मोह बुछड़ो कर गयो ऐची नवाजी को के छातो जी मच्छी वठी इसकी तबियत ॾाढी खराब आहे हे हिता भगो सो वनी 200 रुपया देई मच्छी वठी आयो अम्मा के कोनो ते छडो कूड़ो गुड़ को ॾिनो हे छे जो हज़रत पियो फरमाइश जो करे तो मुखे हिन वक्त गिदरा खपन मुखे हिन वक्त सिंधड़ी अंब खपन मुखे गोश्त छेले जो खपे मुखे बकरे जो गोश्त खपे वरी अम्मा जे मोह में ज़ाहिर पिया थियन अम्मा खाए पई नार जे ज़रिए हिन जे अंदर वञन पिया उन जहान में रहियो पियो जिते अंब जो पन बि कोने को ही अंब पियो खाए उन जहान में तो रहे एड़ी मच्छी उसे कोने का ही मच्छी पियो खाए एड़े जहान में तो रहे जिते बकरियूं आइन ही कोने ही छेलन जा गोश्त वेठो खाए अल्लाह तबारक तआला 9 महीना हिन के राहे मां जे पेट में तैयार करे हाने मलाइकन के हुकुम ॾिनई त कढोस बा मलाइकन अची करे त कन में हलवा हलो जान थई ये इंसान जी फितरत
असा केॾा बड़ी वॾा आलम थियो मंतिकी थियो फ़लसफ़े में पढ़ूं हर शइ असीं करियो पर इंसान जे अक़ुल जो तंग पहिरीं आसमान जो आहे इन खां मथे कुझु बि नथो करे सघे इंसान जिते रहंदो आहे हुन जो अक़ुल ओतिरो ई हूंदो आहे मां जे पेट में ई रहियो पियो आहे मां जे पेट मां रही दुनिया जे जहान जो अंदाज़ो नथो लॻाए सघे त उते छा हूंदो वरी दुनिया में रही आख़िरत जो अंदाज़ो नथो लॻाए सघे मां जे पेट में पियो मलाइका चवे हिते ये पेट पुट जी जगह आहे किन रक्त हिते पियो आहे पेशाब पायखानो हिते पियो आहे तूं निकिर ॿाहिरि वॾो जहान अथई कंडियार जो शहर उते आहे नारकाणू उते आहे भिरिया उते आहे इस्लामाबाद उते आहे पंजाब उते आहे सरहद सूबो उते आहे थरी मीरवा उते आहे घोटकी उते आहे हज कराची उते आहे हैदराबाद हली ॾिस छत्रे जो शहर हली ॾिस सिजावल उते आहे चूर जमाली उते आहे ज़िलो बदीन उते चंडो बागो उते मीरपुर खास उते मिठी उते हिते आहे कुछ कोन हल वॾो जहान हिते अकेलो पियो ई तोसां केर ॻाल्हाइण वारो कोन्हे कचारी करण वारो कोन्हे उते कई तुंहिंजे ख़िदमत करण वारा हूंदा अम्मा पई ख़िदमत करे अब्बा पियो ख़िदमत करे अदो पियो ख़िदमत करे अदी पई ख़िदमत करे यार दोस्त का सॼो ॾींहुं मैसेज कनि त मुंहिंजी किथे इहे यार ताईं कोन्ह कराई कई फाइण वारा कई चाहण वारा केॾो मुल्क अथई तूं हली इस्लामाबाद में बंगलो ठाराए कराची में बंगलो ठाराए छत्रे में बंगलो ठाराए कंजारे में प्लाट वठी बंगलो ठाराए वॾो कुशादो जहान अथई हल उॾई हिन ठुप जवाब छो हुन ॾिठो त हिते सभु शयूं हक़ीक़ी मिलनि उॾई ख़बर छा थी इन करे जवाब ॾेई छॾे मलाइकनि खे हुकुम मिलियो त हाणे टंग मां हथ विझी छिके ॿाहिरि कढो तव्हां ॾिठो आहे त कॾहिं को माण्हू अहिड़ो ॿार ॼाओ हुजे जेको ॼमंदे खिलियो हुजे ॼमण सां ई वॾो टहिके भली आऊं अची अहिड़ो माण्हू थियो आहे जॾहिं को ॼमंदो रोअंदो ई कन ते हथ रखे न घोड़ा घोड़ा को करे माइट वरी छा कनि ख़ुशियूं जा कनि यकदम वञी डोलारी वठी आया पूरियूं सॼो कोठरियूं गॾु कयूं नंढो नान खटाई जो लॻो बि अची वियो ॿ तुतलियुनि वारा बि अची विया हाणे टिपक शुरू थी वई अबा छा आहे चऊं वॾेरे रमू जो पुटु ॼाओ उन मिस्किन जी घोड़ा घोड़ा कन ते हथा माठ कोंदो करे दायूं पई मिनतूं कंसि मिंटमूं पई मिनतूं कंसि अम्मा पई चए त छाजे लाइ रोए कंहिंजी कोंदो ॿुधे वक़्तु फाटो पियो रोए पियो छाजे करे थो रोए त पोयां सभु सामान मूंखे घुरिजी वियो मूंखे मज़दूरी करणी कोन हुई मूंखे बसियुनि में माण्हुनि जूं चोरियूं खीसा कढणा कोन हुआ रोड ते पिस्टल खणी बीही करे मूंखे फुर करणी कोन हुई आऊं त उते हटिया ताम सभु शइ मूंखे मिली पई हाणे जहान में वठी आया उन में मुझे खबर ही कोनी पई अछियूं ब हेडियूं लगियूं पयूं ॾिसे पियो सुञाणे हिते छेप पवंदो हथ पेर टंगू बाहूं अथस हली फिरी पवंदो सघे दिमाग़ अथस ते में सोचूं ख़्याल टेवेणूं आहिनि पर कंहिंखे ॿुधाए पवंदो सघे हाणे हिनखे भउ लॻी वियो आहे त उहा हक़ी दौलत सभु घुरिजी वई हाणे हिन जहान में मूंखे आंदो आहे हाणे अलाए छा थींदो हिन जो अकुल ई कमु कोन करे इन ई करे रोए पियो माइट वरी खुशी कर बाबा नालो छा रखियो थी मुबारक हुजे अल्लाह जी हयाती ॾेस खुशी में पूरा पूरा दिन रोए पियो हाणे हिते उलमा हिकिड़ो नुक़्तो बयान कयो त ख़बरदार हाणे दुनिया जी ज़िंदगी ईअं गुज़ारजे जीअं जॾहिं तुंहिंजो जनाज़ो हिन घर मां निकिरे खटोलो तुंहिंजो खजे तेॾी महिल तूं खिलंदो वञे पोयां भले पिया रोअनि हाय जीजड़ा अबा जी चेल भञी छॾे सुञ कयो पियो वञे न भले पिया रोअनि तूं खिलंदो वञे तूं चओ त जंजर मंझां जान छुटी पई अॼु अल्लाह जो अर्श वञी ॾिसंदुसि अॼु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थींदी मुनकिर नकीर क़बर में वञी ॾिसंदुसि सवाल जवाब जो जवाब अची ॾींदुसि अॼु अल्लाह जो अर्श वञी ॾिसंदुसि जन्नत वञी ॾिसंदुसि तूं खिलंदो वञे पोयां भले पिया रोअनि छो त जॾहिं तूं दुनिया में आयो आहे रोअंदो आहे माइट खिलिया पिए हाणे ज़िंदगी अहिड़ी गुज़ार जो तूं खिलंदो वञे माइट भले पिया रोअनि ईअं न माइट हुते पिया रोअनि तूं मथे रोअंदो वञे उन रब जे अॻियां कहिड़ो बीज उन महिल शैतान फिरींदो विहाणे वठ अची वेंदो हो जवाब जेॾी महिल ॾिसो हाणे साह पियो निकिरे तेॾी महिल चवंदुसि त मूं तोखे कॾहिं मने कई त तूं जलसे ते न वञ
तो मैंने कौन तो पानी कौन सॼो ॾींहुं होटल में वेठो में फिल्म वेठो ॾिसो में बात तो जो फाटो करो पर पाड़े में जब सोचो हल में सगो आया त कने मथे कोन वे मुंह तो के मने कोन कई शैतान चवंदो मुंह तो के नमाज का कने मने कोन कई मुंह तो के जो वध में वध इहो कम कयो त आजान मिली तो मुंह तो के थरी थरी टिक टिक तोड़ी कई तू सुनी रहे होंदा पे है मुंह तो के मने न कोन हाने उन मालिक जे आगे केड़ो भी जवाब जे एडी सारी जिंदगी दी तो उलमा लिखो जिंदगी एड़ी गुजार जॾहिं मौत अचे हाणे जनाज़ो तुंहिंजो निकिरे कॾहिं खिलंदो वञे पोयां भले घरु वञ न त जिंदगी त कुझु कोन्हे असांजा सिंधी माण्हू जेके अॻे पुराणे दौर में के सुगुर माण्हू न उहे पाटा बि ॾींदा उहे ओड़ा कम वारा जिंदगी ने भी पाको बनो जॾहिं उम्र थींदी तुंहिंजी 5 जॾहिं थड़ी में मां जी हंच उम्र थींदी तुंहिंजी 10 तो में रांद रूंद जी रह उम्र थींदी तुंहिंजी 20 पोइ तो में लॻ लॻा लीह उम्र थींदी तुंहिंजी 30 पोइ मुल्क में तुंहिंजी हूंदी 20 पोइ उम्र तुंहिंजी थींदी 40 पोइ अकेल थींदो 40 पोइ उम्र थींदी तुंहिंजी 50 पोइ झले तो पराया मंजा उम्र तुंहिंजी थींदी 60 पोइ खणंदे हथ में लख उम्र तुंहिंजी थींदी 70 मौत हयाती पवंदो 71 उम्र थींदी 80 मत तुंहिंजी खसी उम्र थींदी 90 पोइ हिनखे केरु कोन चवे उम्र थींदी 100 पोइ न को सॼण खे आसरो न को दुश्मन खे भउ कहिड़ी कश्मीर फटे कंदो आहे 5 सालनि ताईं माण्हू अम्मा जे कच्छ में हूंदा 5 सालनि खां पोइ ॿाहिरि निकितो स्कूल में दाख़िला मिलियसि मदरसे में रवानो कयूं 5 सालनि खां पोइ वरी 10 सालनि ताईं हाणे हिनजे दिलि में रुगो खाका आई आहिनि त रांदियूं कहिड़ियूं कहिड़ियूं शुरू करियां ॿी कंहिं बि शइ जी ग़लती हिनखे कोन्हे का महिमान घर में आया पीउ सॾु करे चयो त पुट हे 10 रुपया वठी खीर वठी अच जीअं सॼो घर मां निकितो अॻियां ॾिठई त हमारा इटली वारा बीठा आहिनि चयो केॾां बोली केॾां जे वञो खीर हसी मसा मसा रांदि कयो इहो रांदि में महिमानों ता वेही लो हाणे हिनजी जिंदगी अहिड़ी आहे जंहिंमें रुगो रांदि रूंद जी रह पोइ उमिरि थींदी 20 पोइ वरी लॻियल का 20 हाणे वॾी सुथण ताईं वॾनि पांचनि वारी भरे खां वरी सुठी जी मेह घुमी पई अचे पुछ के हींअर जी हथ जी फेरो नहीं त मच्छू चपजो ॻाढ़ो टमाटो थी पियो सफ़ा माण्हुनि जे विच हटी परे थो 5-6 में हिकु जॻह सॼो ॾींहुं पंहिंजी सेठ थो करे चुके मौज फोटो थो कढे हाणे 30 साल जी उमिरि में जेॾी महिल जी बीठो आहे तेॾी महिल जेको आहे मुल्क में हिनजी रिया वरी जेको 10 साल कटी उम्र थियसि 30 पोइ लॻियल का 20 कॾहिं अम्मा खे गले में झलियो बीठो आहे कॾहिं पीउ खे दसियो वेठो आहे जेकॾहिं कॉलेज में वियो आहे त प्रिंसिपल ते कार जी नाली आहे उस्तादनि खे गाली बोले पाण में कारियूं पटियूं ॿधो बीठो आहे रोट बिलाट करे बीठो आहे त भई जेको आहे सभु कुझु आऊं आहियां पाणी 5-6 में ॾियारे वरी इहो फ़ैसिलो थो करे त मूं जहिड़ो यूसुफ हाणे काइनात में केरु कोन्हे को पोइ इहे 10 साल कढी उमिरि थियसि 40 हाणे अकिल ॿ तरफ़ो थियो छो त 40 सालनि जे अंदरि अबरी सबरी माई बि मिली वई शादी बि थी पई ॿ छोरा बि ॼमी पिया ॿ छोकिरियूं बि ॼमी पयूं माई बि हिनखे डाइण जेॾी मथे में लॻी वई तंहिं फरमाइशन जी लिस्ट खणी अॻियां रखियसि त अटो वठी अचे वरी बसर फुटो पियो आहे खंडु चांहि घर में कोन्हे ॿारनि जी दवा कोन्हे का हाणे रेडियो थियूं कढी वई आहे सभु ॻाल्हियूं वतां वयूं हुयूं हाणे उरुड़ मुरुड़ में लॻो पियो आहे त जेको कुझु अचे सो मुंहिंजे पेट में अचे हाणे मुंहिंजो सुम्हण जो बिस्तरो बि भलो हुजे मुंहिंजो बंगलो बि सुठो हुजे कपिड़ा बि मुंहिंजा सुठा हुजनि खाधो पीतो मुंहिंजो सुठो हुजे मूं वटि हर शइ जेका आला क़िस्म जी हुजे इहे शयूं ईंदियूं पैसे सां पैसो आहे कोन हाणे हराम हलाल जी ख़बर कोन्हे का कॾहिं रोट पियो फुरे कॾहिं माण्हुनि जा चोरी राति जो टमाटा पियो पटे कॾहिं अंबनि जी बाग जी भेल पियो करे कॾहिं कणिक पटी पई वञी बाचिको खणी रुगो सिंग वटे खणी आयो हराम हलाल जी काई ख़बर कोन्हे का उरुड़ मुरुड़ लायो बीठो आहे त जेको कुझु हुजे सो मूं वटि अचे इहे 10 साल कढी अॻिते आयो उमिरि थियसि 50 असां वरी लाड़ा वारा थटे वारा खट खे मंजो बि चवंदा आहियूं
चारपाई चवंदा उर्दू ठठ हाणे मंजा उम्र थे 50 इथे जे ओता के मंजो पियो झुकी अची वही रहियो ओता वारे चला बा तू ते छोई छोई तो के दाव देनी है जी मुखे चेन में सूरा जी तो के चेन में सूर होजे या गोडन में होजे ये खट तो जे ला ना है हाणे ये 10 साल कठी जेडी मोर आयो 60 ते तेडी मोर खई हाथ में लठ हाणे थियो चाचो वरी ये 10 साल कठी अत्ते आयो उम्र थे 70 हाणे कदे हिन पासे कदे हिन पासे अब दे खबर मौलवी अब्दुल्ला जी अज यो कंचारे शुगर चेक कर केसरी से दवा की थैली खड़ो चुचकी माची लथो साईं छा थियो यो शुगर दरो बजा लो रात सजी रात निंद ही कोन आई हाने बदी घर में चंगू बड़ो ट्रेनी अस्पताल में बीमार को कदे बल्ली में बिछवा कदे जो को सो ही खाई पी को सके इन कशमा कशम्या अज तो मरे सुबानी तो मरे ये 10 साल कठी वरी उम्र थे 80 तो मत खसी सजरी घर में किरकिर लायो कुकरदा ढांगदा जेड़ो झगड़ो फलाणो अज नहीं ने ढाक कोणियो फलाणो करतो न करतो अरे बाबा तू वहीरो आ माठ करे तो लोलो मलो तो बिस्तरो न माठ कोन करो छो तो उम्र एड़े किस्म जी आ तो उम्र थींदी त नवे कोन के केर कोन चवे छाजे करे भले मस्जिद में पेशाब करे छड़े सबको मानू चाहंदो तो बाबा बड़ी उम्र जो कुछ खुदा जो खौफ करो उम्र थींदी से 100 को न को सजण के आसरो न को दुश्मन के भौ हाने केड़ी सिंध फतेह कंदो केड़ी कश्मीर फतेह कंदो इया थे जिंदगी फरमाई कल तरकब न तबकन अन तबक जरूर तवा के असा एकड़े डाके का बे डाके में आनीदासी सदाई तवा एक जड़ा कोन होदा ये जेके शयू अथई सब मुजू अमानत अथई मुजू नेमतू अथई इनन जो कदर कर इनन के जो सही नमूने सा के जिंदगी के गुजार त आज्ञा तो के छाकन एड़ी जिंदगी नी जिते मौत जो नालो ही कोने को न को उते शुक्रा न को ब्लड प्रेशर न को जो कारी शाइया न को टीपिया तू बीमारी कोन थी दे न को तो के बुखारी तो हदीस में अचे तो जन्नती जदे जन्नत में वेंदा तेडी मन उनी के वरी डप चप थींदी त मैं दुनिया में मजा लगा पिया मु हीर नहीं करोला वती वा मुजी पांजी भी पन्नी जा दे एकड़ा मुजा पांचावा छोरा छंदरा जामवा पर बुखार जी मोसो करे मुखे दिनु लगी दे नो मुखा दुनिया जी सब सही फुरजी वयो आज आऊं जो आया सो जो जन्नत में आयो या हानी वरी है मजा लगा पिया मता मुखा फुरजी वजन अल्लाह तबारक तआला जन्नती के जो मुतमईन करन ला जो दुंबे जी शिकल में मौत के आंदो वेंदो आज मौत के मौत दाडियो हाने तू मरंदे कोन हाने सदाई जीरो मोतारे घट जो को मानो जन्नत में वेंदो सबनी का पछा तो वांदो हो कोन सबनी का पछाड़ी उनके हदीस में बोलते हैं दुनिया का दहशा जन्नत मत घना ऐसा दहशा अकेले में जाना चाहिए आऊं तो चवा कहीं टेबल है जीके भी मानू तमा बैठायो ने सबनी के आऊं ने टोपी जे मथा तो बिया कहीं सुना बोला मत छेड़ी दे या तो मुझे ओछा वाला कोसो कोची ये तो सही गाल कंदी घट में घट जेके जन्नत वही मिले वो है दुनिया का डह ऐसा मथिया रख भी किथे सवाल आए ना बन जगह सही किथे रखा लो ये दुनिया का डह ऐसा मथिया वो तो पक्की करी पूरी पासन का बोरो बोरो की हजरत अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैहि का ये एकड़े मानो सवाल जी सही तमा वेई स्टेज ते एड़ी दा फूक दियो जो असा जो दिमाग टकराए जी छो कि तमा ता चो त हदीस में आए त अल्लाह तबारक व तआला हिन इंसानन मजा जो को आखिर में जन्नत में वेंदो उनके हिन दुनिया का ऐसा जन्नत मथे मिलदी भाई या गाल सही है या गलत है हजरत अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह फरमायो त बिल्कुल हकीकत है मुझे पैगंबर की हदीस है या सही गाल जी साईं को मुके बुधाए तो वा जन्नत रखल किथे क्या है तो क्या होता है बच्चे आज दारुल उलूम दो बच्चे अंदर की लाइब्रेरी किताब है कितने की मुझे सवाल हुआ तू 28 माना और इंसानी है रोज तू 4 मानी खाएंगे बस दफा बाथरूम में तो
तू बुधाए दे लाइब्रेरी में किताब ठाए सही है एडी सारी लाइब्रेरी मुखे केड़ी खबर केतरा किताब चई तू अंदाजो लगा 2 लख किताबन जी साईं मथे जी 3 लख जी साईं मथे जी 4 लख जी साईं मथे चई 5 लख जी साईं एतरा थी वेंदा मुजो अंदाजो आए कने लाइब्रेरी जे अंदर 5 लख किताबन हजरत अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो हाने हिय कर पेरियो किताब खण ओ मुखा पुछ त यो किताब के लिखियो आ केड़े मजमून ते लिखला ये 5 लख किताब सफोवार सफो मुखा पुछ ये मुके यादन आऊं तो बुधाया तो हाने तू मुके बुधाए तो मुजी दिल त हेडड़ी आ हे 5 लख इन किताब लाइब्रेरी जा हिन में पूरा की था बुधाए तो मानू जरे के फैसले में जायदा रहा असा याद है हारा नहीं तो कोई क्या याद है बचाई मौलाना तुझे अक्ल जो दंग तेरी आसमान जो तुझो इल्म तुझी मंतिक तुझो फलसफो तुझी इबादत तुझी तकवा इन पेरी आसमान जो दंग कयो मथे तो कुछ भी नथो करे सके तुझो अक्ल ओस्ताई रब जी कुदरत इन का मथे हु सब कुछ करे सके सवाल तो के आखिर में जन्नत मिली उलमा लिखंदा में 4 गेट होगा क्या ना 4 गेट आउरी वगैरह वगैरह ताई एड़ी वाली बुधाए कुछ तो मौजू हो जलसे शोधा है काने पर आज के उन ऐसी गालाई ने जो बे मुल्ला को मारनो जो को ई को गल ही को 4 गेट एमा एकड़ो गेट हुंदो उन मा हिन जी हुरू कोई वेंदी वला राजा वला ये भी वजन ये वजन हां ही सब का आखिर में वाली मासारा चपल इन्हें करे तो मुझे तो बरोटे कि बन अब ये तो बल्ला बल्ला दुनिया में एकड़ी बिना मिली तो बाकी सब धर्म में जो बयान कोनी की कोई खणी ऊपर जवान सजोरी मस्जिद में सुतो अब नमाज पढ़ी को एते सुतो भी कहीं अल्लाह जो घर रहमत जो घर छा करे हां धर्म में तो नहीं कोनी हर वलरंडा वलर एकड़ा हिया एड़ी सोनियो होरू जे पयो रो जमीन ते छडी त ई जान सजो दुश्कमा भजी वने से वलरंडा वलर हां ई दिसे जो लय मजे जिबियो जो को भेटो हुंदो उनके हसीन छोकरा मलाइके जे के हसीन छोकरन जिनके गलमान चलो वने तो कोई अकेशन में बिठा हुंदा त अल्लाह जो वली अल्लाह केड़ो आदर तो करे केड़ी शय तो घुरे तो आने के पूरी करे खणी आरे दियो यो यो भेट क्यों जो को भेटो हुंदो उन त अल्लाह ताला फरमाइंदो अली जन्नत जो नजारा अली जन्नत के दिसो को उलमा लिखंदा त जन्नत है त जन्नत मथे को ता दीन के किनारे न सब कुछ है मानो अंगड़ी में सॉल्व तो या के नाराज रहती को सुनान में जवाब ते रमो बसरा पीरू पंजू तवा इदे किया अरे तने पक्को बंगले में तो रहंदो आऊ पत्थर जी झोपड़ी में रहंदो तो तरह तरह जा ताम तैयार थींदा वा आऊ बसरा जी कंठ के मुकड़ी मानी खाइंदो तू वंडा काटन जा पाए करे फूकती हलंदो आऊ गोद गंजी में गुजारो कंदो तू जमींदारियूं कंदो है तू वडा तमाशा कंदो आऊ कोहरो हथ में या कोडर सजोरी मजूरी कंदो तो आज तू हिला की वे आऊ हिला की वे तू चुजी में चढ़ी चक्कर दींदे मुखे गड्ढा गड्ढी में चढ़ंदे महीना गुजरी वेंदा वा प्यादल पंथ हलंदो तू हिदा किए वे आऊं हिदा किए वे जहन्नमी जवाब क्या दिन कुरान उन जी मंदर कशे जी के चवंदा कालू लमन को मिनल मुसल्ली नमाज कौन पढ़ा घणई वाइज बुदासी मौलवी आया तबलीग जमा रहा ने पोया बच्चों सवा वरी उन्हीं के डटा तबलीग जमा आया भाई मगरिब में बाद बयान होगा आपकी मस्जिद मायने वाली मस्जिद इन्हें जरूरी ये हाजी कमोरी मस्जिद वक्त दे पुछई ते लेकर इन मस्जिद में आऊं लोगो कंटारे हलो ये वन्याई उनजन जो बुंजन मैंने जय कालू लमन को मिनन मुसल्ली असि नमाज कोन पढ़ना वासी असा मिस्कीनन के मानी कदे कोन खाराइंदा वासी असा जेको सो सजी जिंदगी बकवादन में गुजारे छडी जी कदे के चंगी मजलिस में वनी 5 मिनट कोन वेठासी असा देही जेको सजी जिंदगी यही गुजारे छडी फाटन में मस्जिद में अची बीठो ए टीवी चाइना जी मुबारकनी वठी जो घंटी वडी जो उठो में मानो दगावदी को घोड़ा धड़ाऊ 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 धड़ाऊ
हेलो रमू किथो कि कंजारे कि नसवारा वठो अरे खुदा जा पाना सजी मस्जिद जी तो नमाज खराब कई आ वेई रुगो एजे गालिन ने असा जलसो करायो आज मन के घुरायो सी दावत दी सी के तहां मुना जी के असा के खबर परवरी दरगाह में मेलो तो चाचो समझ बोते आयो अतो उस बोते आयो आई काको जलाल बोते आयो मासी भोजा चोलो पुसाए आई सब बाची रेठा हाने सभी पटना खोले की बेतो पर ठगियो सड़ू घर बिठियो सो माई के चाहिए तो काको बजाए आ वना तो मेले दे और हिने करे अबान अड़ायो देर सागिया काडे में तो जी बीमारी जलसे ते हल मस्जिद में अली वाइदारी बुद जे कसमा खुदा जो रमो ई कल्ला का मुझे डाडो सूर न पाए तो पूरो ये इसके थाने तो सूर तू घर आए तो चार मानियो खाजो दाल जो डिश तो सजो खादो तो प्लेट चावरन जी तो चट खाजो जग की लस्सी जो सजो तो पीतो खीर होई अध किलो घर रखल वो तो खणी पी सजो सुबह मा सुनी वरी उठी तो तड़प गयो नौ पुराणो थे नमाज जो टेम आयो जलसे जो टेम आयो वाइद बुदण जो टेम आयो तो बीमारी कि सजी जिंदगी फटवार में गुजारे छड़ी सी कने जेको के चंगी गाल दासा कोन मोटिया सी वरी क़यामत जे ॾींहं ते यकीन कोन हो ता जो अखिन बाजी पूरा दर जो पोयो रुको वनी तर्जुमो कर ऐ चौथो जो बेचो न उता अल्लाह तबारक तआला जन्नती के जो अच मुझे दीदार अल्लाह जो दीदार कंदो वेंदो हुस्न वधदो रब जो दीदार कंदो हाने दिल में तमन्ना पैदा थींदी त पंहिंजे रब सां ॻाल्हायां कचारी करियां पर इल्म आहे छो तो वलीमा ये इंसान जेको छा अॻियां ॻाल्हाए कहिड़ो सवाल करे छा पुछे पोइ उलमा लिखो त मिसाल ईअं जी नंढड़ो ॿार हूंदो 3 साल पोइ पंहिंजी अम्मा सां ॻाल्हाए कॾहिं ॾिठो न ॻाल्हाए ॾाढो मज़े आयो नंढड़ो 3 साल जो ॿारड़ो पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं थो पुछो अम्मा इहो भित ते छा वेठो अम्मा चवंदी पुट प्यारा मुंहिंजा बच्चा मुंहिंजा सिकी लधा इहो काऊं आहे काऊं अम्मा इहो छा कंदो इहो तो भाले सॼी ॾींहुं कां कां कंदो इहो वरी कश्मीर फते कंदो अम्मा इहो छाए पुट इहो कबूतर आहे अम्मा इहो आसमान में छाए कि पुट इहो चंचा हाणे नंढड़ो 3 सालनि जो ॿारड़ो जे सवाल करे वेठो अम्मा उनखे जवाब ॾे पई ही बानू जॾहिं रब जो दीदार कंदो तॾहिं दिलि में छाल पैदा थींदो त अॼु पंहिंजे मालिक सां ॻाल्हायां हाणे तुंहिंजी कचहरी करियां पर इल्म आहे कोन हाणे छा ॻाल्हाए कोई मासूमियत वारा सवाल हूंदा आहिनि या अल्लाह इहो छाए अल्लाह ताला फरमाईंदो इहो आसमान आहे मुंहिंजा पाना या रब इनके न को थंब बिना थई न को थूड़ियूं ॾिनो अथई इहो तो ठाहियो कीअं अल्लाह तबारक तआला फरमाईंदो त थंब ऐं थूड़ियूं ॾियण इंसान जो कम आहे ऐं रब इहो हिकिड़ो आसमान नाहे अल्लज़ी खलक़ सबअ समावाति तिबाका मूं 7 आसमान हिकिड़े जे मथां रखिया आहिनि जेको 500 सालनि जे पंध ते खलक़ समावात बेग़ैर अमदिन तरौनहा न को थूड़ियूं ॾिनियूं न को थंब ॾिना इहा त मूं रब जी कुदरत आहे थूड़ियूं थंब टेकूं ॾियणा इंसान या अल्लाह या छाए या जन्नत या रब ही छाए ए जन्नत जा मेवान मुंहिंजा दोस्तो ये चाहियो था त ये जिंदगी जो टे शयूं जेके असां वटन ये टेई परायूं इनके सजायो करे वन इनके कामयाब करे वन असां जे ये जेको उलमा जी मेहनत ये बुजुर्गन जी ये मदरसे वारनि जी मेहनत इहा ई आहे त असां जी जिंदगी में इनकलाब आखिरी कड़ी शयूं असांजी जेका जमात आहे न जमात त इलाही हफ़्तो पंहिंजी जमात हींअर दौर वेड़ो आहे जेको कावड़ जो पंहिंजी जमात खपे पोइ भले 3 ॼणा पोइ रस्ते ते 2 ॾींहं जो वेड़ो और असांजी जेका जमात हुन नालो तव्हां अचो जमात कहिड़ो नालो जमीयत उलमा इस्लाम घणा क़िबला ये टेई कुरान में दी का जमा जो ये आए जो कुरान में नालो मुझे बुलाए यूनिटी पीपी कटे आई दिखाइए रहे थे मोहम्मद अभी कटे भी पाकिस्तान में तेलो करे पर असांजी जमा जो नालो
कुरान वाला खाना लिखो पे कुरान वहाँ तस्वीर भी हबील्लाह जमीयत जो लोग दावत इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा इतना लोगों तो उलमा इन दीन इंदल इस्लाम हाने टे लफ्ज़ कदिया नालो छा थयो जमीयत उलमा कम असांजा टे कहिड़ा हिकिड़ो इहो कमु आहे त हिन अल्लाह जी धरतीअ ते अल्लाह जे कानून खे नाफ़िज़ कयूं क़ुरान जे कानून खे नाफ़िज़ कयूं मुस्तफ़ा जी शरीयत खे नाफ़िज़ कयूं हिकिड़ो कमु इहो आहे ॿियो कमु असांजो इहो आहे त जेके बातिल फ़िरक़ा आहिनि जिन वटि पूरियूं सनदूं जिन वटि पूरो इल्मु जिन वटि पूरियूं तारीख़ूं जिन वटि पूरा किताब उहे उन्हनि जो गुंडनि में हणी हिन अवाम जी हिन उम्मत जो जेको आहे सो ॿेड़ो ॿोड़ी त असांजा आलिम हक़ वारा जेके कुरान के सही नमूने सां माननि खे समझाए हक़ जी ॻाल्हि माननि खे ॿुधाईंदा रहनि ऐं माननि जो 3 नंबर ते मोह मोड़े मखलूक खां पत्थरनि खां ऐं जेको आहे दरगाहनि खां ऐं शैतान जी इबादत खां मोह मोड़े हिकिड़े अल्लाह जे अॻियां जो सुर झुकाए ॾे इहो हिन असांजी जमात जो कमु आहे तंहिंजे लाइ असांजा उलमा जाखोड़ अदा कनि हिकिड़ा वाइज़ करे करे तव्हांखे क़ुरान ॿुधाए हदीस ॿुधाए हक़ ॿुधाए के पोहा थी घरनि में वेही रहिया के वञी रब सां मिलिया क़बरनि में पिया वरी उन पिया तयारु कया उहे साॻी गस ते लथल आहिनि तव्हांखे दावत ॾियारियो जेकॾहिं असांजी जमात में 3 जुमिला आहिनि जमात जा कम बि 3 आहिनि त तव्हांजे मथां बि कम 3 आहिनि हिकिड़ो कमु तव्हांजे मथां इहो आहे त उलमा जो साथ ॾियो ॿियो कमु तव्हांजे मथां इहो आहे त पंहिंजी जेतिरी तो ताक़त आहे ओतिरी ताक़त आहे तूं दीन जी ख़िदमत कर 3 नंबर ते तूं जेको आहे मुजाहिद थी मैदान ते पटको ॿधी बातिल फ़िरक़नि सां ऐं कादियानियुनि सां ऐं जेके ॿिया फ़िरक़ा आहिनि उन्हनि सां मुजाहिद थी तूं मुक़ाबिलो कर इंशाअल्लाह ताला कामयाबी तुंहिंजा क़दम चुमंदी इंशाअल्लाह ताला तव्हां असां इहो सभु कंदासीं न इंशाअल्लाह हथ मथे खणी चओ त कंदासीं मरण घड़ीअ ताईं असीं इहो कमु कंदासीं उलमा जो साथ कोन छॾींदासीं हक़ चवंदासीं हक़ ते रहंदासीं पोइ जेकॾहिं जान वञे हली त घोरी जान जंगल तां वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह